नाज़रीन, सॼी सिंध जी शिकारपुर में भी करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस कढण जो सिलसिलो जारी है। उन हवाले से रिपोर्ट कयो आहे अतीक धुक्कड़। पूरे मुल्क जी शिकारपुर में भी करबला के शहीदन के भेटा पेश कई पे वही, जैसे त 7 मुहर्रम झंडे रात और 8 मुहर्रम ते इमाम बारगाह जंगल शामा घोट कासम की याद में मेहंदी की सेज सजाए ताज़िए ते रखी वेंदी है। बाद में आज़ादारी कई वेंदी है, जैसे त 9 रात मरकजी इमाम बारगाह करबला मोला में लावन वारी रस्म अदा कई वेंदी है। इन सिलसिले में इमाम बारगाह के गादी रशिनन आज़ादारन आवाज़ न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त 72 शहीद इमाम हुसैन अलैहिस्सलाम यो मैसेज था ॾियनि त जॾहिं भी दीन इस्लाम ते ॾुखियो वक़्तु आयो आहे त अहल बैत अलैहिस्सलाम 12 14 नबीअ जी आल कुर्बानी ॾिनी आहे। पहिरीं मुहर्रम खां वठी हिते मजलिस अशरा थींदो आहे ऐं करबला जी यादि हिकिड़ी मतिलबु ताज़िया कढी मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे भेटा पेश कंदा आहियूं। 7 मुहर्रम ते हिकिड़ी अलमन जी रात आहे जनाब मौला गाज़ी अब्बास अलमदार जे हवाले सां, ऐं 8 मुहर्रम शहज़ादा कासिम अलैहिस्सलाम सां उहा असांजे हवेली तो मेहंदी बरामद थींदी आहे, जेका हिते इमाम बारगाह ते अची वरी ताज़िए ते रखी ताबूत ते वरी उन खां पोइ जुलूस बरामद थींदो आहे ऐं 10 जी राति इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शबी पाक कढी वेंदी आहे, जेका असां करबला इमाम बारगाह जी तरफ़ वेंदा आहियूं। करबला जी शहीदनि जी जेको आहे सो पहिरियों असां मेहंदी खणंदा आहियूं हवेली मां, असांजी हवेली आहे उतां मेहंदी बरामद कंदा आहियूं। उन खां बाद मैसेज में असां मेहंदी बरामद उते रखंदा आहियूं, रखी करे पोइ असां पंहिंजो ताज़ियो ताबूत बरामद कंदा आहियूं। पोइ असांजो रूट आहे पंहिंजी हवेली खां हाथीदर निकिरंदा आहियूं, हाथीदर खां अलावला चौंक खां पोइ पंहिंजी मंज़िल जी तरफ़ इमाम बारगाह जंगल शाह ते ईंदा आहियूं। रसूलुल्लाह जे ख़ानदान सां उनजे नवासे ऐं उनजे नवासुनि खे जेके तकलीफ़ूं अज़ियतूं पहुचायूं वयूं उनजे हवाले सां ही यादि जेका आहे असां हर साल 1400 सालनि खां वठी मल्हाईंदा पिया अचूं। जैसे त पुलिस मूजिब ज़िले शिकारपुर में 188 इमाम बारगाहूं हिसास करार, जिन मां 5 इमाम बारगाहूं इंतहाई हिसास करार ॿुधायूं वयूं आहिनि। ज़िले में सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। कैमरामैन दीदार सां गॾु अतीक धुक्कड़, आवाज़ न्यूज़, शिकारपुर।